बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां जिते हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 57 क़िस्तूं तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। उन सिलसिले जी अॼु 58 क़िस्त तव्हांजे साम्हूं। दोस्तों कल्ह की क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त कीअं मुस्लमाननि ईसाई बादशाह खे जंग में मारियो। हुन पोड़ी जेका हुई जेका हिकिड़े आब्द जो अलाह वारे जो रूप वठी मुस्लमान जो रूप वठी हिननि सां गॾु हुई, उन जी फ़िलहाल त का बि अहिड़ी चाल कामयाबु न वई। हाणे सुबुह हिननि खे जेको किले जो घेरो करिणो हो, ईसाई शिकस्त खाई अंदरि किले में विया हलिया। हाणे हिननि खे सुबुह हिन किले खे फ़तह करिणो हो। हर को वञी सुम्ही पियो। शरकान ऐं ज़ाहिद वली इहो पंहिंजा कुझु ग़ुलाम उन्हनि सां गॾु। बादशाह पंहिंजे तंबूअ में वियो हलियो, वज़ीर पंहिंजे तंबूअ में वियो हलियो, हर को सुम्ही पियो। कुझु टाइम शरकान इन सां बुज़ुर्ग सां कचहरी कई। शरकान खे निंड अची वई। हिन बेईमान खे त दिलि में हुई ऐं ताज़ो हिन खे बाहि लॻी जो हिन जो पुट खे बि मारियो हो शरकान। हिन जो पुटु क़तलु कयो हुई। पलांद त पलांद जे माॻ, पर हाणे हिन जो पुटु बि मारिजी वियो। त हिन खे त बाहि घणी हुई, सो हे जागी पियो। कुझु टाइम गुज़रियो त हिन महसूस ॾिठो, उथी हेॾे होॾे ॾिठई त शरकान बि निंड में आहे। हिन जा नौकर चाकर जेके ग़ुलाम जेके हुया उहे बि सभु अघूर निंड में। हे उथी पंहिंजे चेल सां हिन खे हिकिड़ो खंजर ॿधल हो, लिकायल जुबो पाईंदी हुई, कंहिंजो ख़्यालु कोन हुयो। उन सां चेल सां हिन जी सां हिकिड़ो खंजर ॿधल हो, पर उहो खंजर सॼो ज़हर में ॿुॾल हो। ज़हर जो पाणी आयल हो खंजर खे। खंजर त अॻई खंजर, पर हुनखे पाणी ज़हर जो आयल हो। अहिड़ो सख़्तु ज़हर हो जो जेकॾहिं कंहिं पथर ते हणिजे त पथर बि ॻरी वञे। उहो खंजर कढियईं, चुप चुपात लॻी पई हुजे, हर को सुतो पियो हुजे। हीअ खंजर कढी सिधी शरकान जे मथां आई। ॾिठई शरकान निंड में आहे, अहिड़ो मौक़ो वरी न ईंदो। बाहियसि, पोटरी मारियईंसि। शरकान जे करे पोटरी मरी वई। शरकान हिन जो पुटु मारियो। हिननि जे मज़हब खे नुक़सानु पहुचायईं, हिननि जा माण्हू मारियईं, शिकस्तूं आयूं। सो शरकान ते त हिनखे तमामु वॾी बाहि हुई ऐं हिन जो कसम बि खयल हुयो। शरकान जे मथां बीही हिन खंजर खणी जीअं शरकान सुतो पियो हुनजे ॻिचीअ ते रखी ऐं तेज़ खंजर हलाई। खंजर हलाई, मुंडी धड़ खां धार अची वई। ॾिठई हेॾे ग़ुलाम हुन जा सुता पिया। उन ग़ुलामनि वीचारनि सभिनी खे उन्हनि जूं बि मुंडियूं कटियूं। हिते थियो त मता केरु ॾिसे, निकिती ॿाहिरि। बादशाह हली वञा, बादशाह सुतो पियो हूंदो, बादशाह खे वञी मारिया ज़ुल्म कान। बादशाह जे तंबूअ जे वेझो पहुती, ॾिठई त पहरेदार अञा जाॻनि था पिया। पहरेदार जाॻनि था पिया, अञा सुता न आहे। उतां मोटी भला वज़ीर खे मारिया। वज़ीर हिननि जो ख़ासि आहे, सलाहकार आहे। वज़ीर खे मारिया। वज़ीर जे खेमे में जेॾीमहिल तंबूअ में आई, ॾिठई त वज़ीर क़ुर शरीफ़ वेठो पियो पढ़े। वज़ीर जो हिन खे ॾिठो त वज़ीर हिन खे खीकारियो, सलाम कईंसि। हिन जो वज़ीर खे जाॻंदे बि ॾिठो ऐं वज़ीर हिन खे ॾिठो बि त ॼण हिन खे थोरो दिलि में खुटको थियो।
हिन खे चई त ॿियो नाहे, मां हिकिड़ी अलाह वारे जो आवाज़ु ॿुधो आहे, वलीउल्लाह जो आवाज़ु ॿुधो अथमि, सो मां पियो थो उन ॾे वञा, हिन महिल वञा थो उन ॾे। वज़ीर दिलि में चयो त अॼु राति मां हिन जो पीछो कंदुमि, छो जो इहे अॻु ई हिन खां बदज़न हुयो। शरकाना वारनि खे बि चए पियो त मूंखे हिन ते यकीन न आहे, पर हाणे बादशाहनि जो राज़ जो हुयो त हे वीचारो कुझु करे न पियो सघे। वज़ीर दिलि में सोचियो त अॼु राति मां हिन जो पीछो कंदुसि, ॾिसां ते काॾे थो। हो बुज़ुर्ग अॻिते वधियो, हे बि आस्ते आस्ते उथियो, क़ुर शरीफ़ टपे, आस्ते आस्ते हिन जे पोयां लॻो। थोरो अॻिते हलिया त हिन शैतान खे ख़बर पइजी वई त केरु मुंहिंजे पोयां अचे थो। पक थियसि त को मुंहिंजे पुठियां अचे थो, पुठियां अचे थो, पोइ त बणाए राज़ आउट थी वेंदो। का अटकल कयां न त कमु त ख़राबु थी वेंदो। सम्झी वई त वज़ीर आहे, उतां हीअं कंध वराए ॾिठई त वज़ीर आहे। वज़ीर खे चई त मां उन वलीअ ॾे थी वञा जंहिंजो मां आवाज़ु ॿुधो आहे, बुज़ुर्ग ॾे थी वञा जंहिंजो आवाज़ु ॿुधो अथमि, ख़बर न आहे त कहिड़ो बुज़ुर्ग आहे। मां वञा थो ओॾे, पोइ उते उन सां मिली मां तुंहिंजे लाइ इजाज़त घुरंदोमांसि। जे हुन इजाज़त ॾिनी त पोइ मां तोखे पाण वठण थो अचां ऐं तोखे हली हुन सां कचहरी थो करायां। पर इहो आहे त उन जी इजाज़त खां सवा जे करे तूं मूंसां गॾु हलंदे त थी सघे थो त तो ते बि नाराज़ थिए, मूं ते बि नाराज़ थिए, तंहिंजे करे तूं मुंहिंजे पोयां न अचु। तोखे शौक़ु आहे त मां तुंहिंजे लाइ इजाज़त वठांसि। वज़ीर पंहिंजे खेमे में मोटी आयो, अची सुम्हण जी कई, पासा वराई, पर हिनखे निंड न पई अचे। अलाए छो माना हिन जी दिलि में आंध मांध हुजे, हिनखे निंड न पई अचे। वरी उथियो, पंहिंजे खीमे खां ॿाहिरि निकितो, दिलि में चई त भला वञा शरकान ॾे, जाॻंदो हूंदो, भला उन सां वञी थो, निंड बि कान थी अचे, वञी थो उन सां कचहरी कयो। सिधो आयो शरकान जे खीमे में, तंबूअ में। जीअं अंदरि तंबूअ में टपियो, ॾिसे त भाई ईअं रत ईअं पाणी वांगुरु पियो थो वहे, सभु कुठा पिया आहिनि, सभिनी जूं मुंडियूं चट, शरकान जी मुंडी चट, ग़ुलामनि जूं मुंडियूं चट। हिन जो इहो ॾिठो भाउ वठी थो दाहूं कराई, दाहूं जो कई, रड़ियूं जो कई त सभु माण्हू जागी पिया। राति जो वक़्तु हुयो, हिन जो दाहूं वठी कयूं, रड़ियूं कयूं त सभु माण्हू जागी पिया। सभु भॻा, ख़बर बि हूंदे शरकान जो तंबू आहे, सभु भॻा उॾे, सभु अचनि, जीअं अचनि त ॾिसनि त बाप रत पियो थो ईअं पाणी वांगुरु वहे, ॾिसनि सभिनी जूं मुंडियूं कटियूं कयूं, सभु मुआ पिया आहिनि, सभु दाहूं कूकूं करण लॻा। इन गोड़ ते बादशाह जी अखि खुली पई, बादशाह जी अखि खुली ज़ुल्मकान जी। पुछा कई त छा थियो आहे, छाजो गोड़ आहे? नौकरनि ॿुधायसि साईं तव्हांजो भाउ ऐं उन जा ग़ुलाम जेके आहिनि, अलाए केरु उन्हनि खे क़तलु करे। जीअं हिन ॿुधियो त भुल ॾेई उथियो, सिधो आयो भाउ जे तंबूअ में, ॾिसे त हू मुआ पिया आहिनि। वज़ीर आहे, रोए थो पियो। भाउ जे आयो लाश जे मथां, ॾिसे त भाउ जो धड़ पियो आहे, मुंडी परते पई आहे। हिन जो इहो ॾिठो त बादशाह बेहोश थी वियो, किरी पियो। सॼे लश्कर में रोज़ु राड़ो शुरू थियो। बादशाह खे होश आयो, गुलाब जो पाणी वग़ैरह हारियुसि, छिटकारियुसि। बादशाह होश में आयो। बादशाह चयो मुंहिंजे भाउ खे कंहिं मारियो? कंहिंखे ज़रूरत थी जो मुंहिंजे भाउ खे ऐं अहिड़ो मुंहिंजे भाउ खे क़तलु कयो अथनि, अहिड़े नमूने सां कंहिंखे इहा ज़रूरत थी? हू किथे आहे? भला उहो बुज़ुर्ग किथे आहे? उहो बि त हिन सां गॾु हुयो, उहो किथे आहे? वज़ीर चयो त साईं मां त तव्हांखे चवां पियो, तव्हां मूं ते एतबार कोन पिया कयो, तव्हां मुंहिंजो चवणु न पिया कयो। मां हिन महिल बि इहो चवंदुसि हे जेका बाफ़त असां ते पई आहे न, इन शैतान जे करे पई अथव। तव्हां इनखे अलाह वारो था सम्झो, पर मुंहिंजी दिलि नथी ॿोले, इहो शैतान अथव। मूंखे ख़ुदा जो कसम आहे त मां पहिरें ॾींहं खां वठी मां हिनखे, मुंहिंजी दिलि ई न पई हिन खे मञे, पर ॾिसां पियो त तव्हांजो राज़ हुयो। बाक़ी मां ॾिसां पियो त रुॻो ॾेखाव, न त अलाह वारा ॾेखाव कंदा आहिनि छा? अलाह वारा ॾेखाव कंदा आहिनि छा?
माण्हुनि खे ॾेखारण लाइ इबादतूं कंदा आहिनि जा, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ करामतूं कंदा आहिनि। मां त पहिरें ॾींहं खां कोन, पर तव्हांजो राज़ हुयो, मां कुझु चई न पियो सघां। वरी इहो बि ॿुधाईंसि त साईं हिन महिल मुंहिंजे तंबूअ में बि आयो, मुंहिंजे तंबूअ में बि आयो हो, पर ईअं छिरके पियो। मां पोयां लॻोमांसि, मां चयो अॼु हिन जो थो कढां, पर मूंखे हीअं चई ऐं वियो हली। इहा बि सॼी ॻाल्हि ॿुधाई। हाणे थोरो हिननि खे बि शक पियो त पक इन जो कमु कयो। सॼे लश्कर में रोज़ु राड़ो लॻो पियो हुजे, हिन खे बि ॻोल्हण लाइ माण्हू निकिता। हिते ॾींहुं थियो, शिरकान खे गुस्ल वग़ैरह ॾियाराए, कफन वग़ैरह ॾियाराए, उते ई पहाड़ीअ ते जबल ते शिरकान खे दफ़न कयनि। नौकर चाकर जेके हुन सां गॾु मारिजी विया उन्हनि खे उते दफ़न कयनि। ज़ुल्म ख़ान चयो त जेसि ताईं मां पंहिंजे भाउ जो बदिलो न वठंदुसि ऐं हिन कस्तनतीनिया खे तबाह न कंदुसि, मां हितां न मोटंदुसि। भले मूंखे साल लॻी वञनि, मूंखे भले साल लॻी वञनि, मां हाणे न मोटंदुसि। मूंखे भाउ जो पलान करणु। हुकुम कई हीरा जवाहर उहे जेके हुन ख़ानकाह मां खया आहिनि उहे घुराई। उहे जीअं आया उहे सभु पंहिंजे सिपाहियुनि में विराई, हिकिड़ो बि रहाई न। माना ईअं सम्झो त उन्हनि जी दिलि वठण लाइ उन्हनि सभिनी खे ॾिनो। उन्हनि खे ॾेई चई त हाणे हर हिकु टोलो सिपाहियुनि जो 300 सिपाहियुनि जो टोलो कयो। उन्हनि मां हिकिड़ो माण्हू सभिनी जे पारां हे जेके मां तव्हांखे ॾिना आहिनि पैसा पंहिंजे पंहिंजे घर पहुचाइजे। उहो हिकिड़ो माण्हू हर कंहिंजे घर पहुचाए। 300 माण्हुनि जो टोलो ठाहियो, अॻुवाण हिकिड़े खे कयो, उन खे ॿुधायो उहो वञे तव्हांजी वञी घर ॾईअ ते ख़र्च पके जे लाइ। छो जो जेसि ताईं मां भाउ जो पलांदो न कंदुसि त मां हितां न मोटंदुसि। तंहिंजे करे तव्हां पंहिंजे घर वारनि खे ख़र्चु पको मोकिलियो, भले मूंखे साल लॻी वञे, मूंखे पंहिंजे भाउ जो बदिलो वठो। वज़ीर खे चई त हिकिड़ो ख़त मुंहिंजी भेण खे लिख, नुज़मा खे। उन में असांजो सॼो अहवालु बि लिखीसि, जेको असांजे गुज़रियो आहे इहो ॿुधाईंसि। ऐं इहो चइजांसि त मुंहिंजे पुट जो ख़्यालु करे, इनखे पुटु ॼाओ, मुंहिंजे पुट जो ख़्यालु करे। छो जो मां जॾहिं हुतां निकितो हुउसि त मुंहिंजे घरवारी खे हमल हो, हेतिरो टाइम थी वियो, ज़ाहिर आहे हिन महिल हुनखे ॼाओ हूंदो। ऐं जेकॾहिं छोकिरो ॼाओ हुजे त जल्दी वरी कासिद मोटी अची मूंखे इहा ख़बर बि ॿुधायो। पर मुंहिंजी भेण खे चयो त उनजो मुंहिंजे उन ॿार जो ख़्यालु करे, संभाल करे। कासिद ओॾे भेण जे मोकिले। सिपाहियुनि खे बि चई त बाबा पंहिंजे पंहिंजे घर सामान मोकिलियो, पैसा ॾोकड़ मोकिलियो ख़र्च पके जे लाइ। जेॾीमहिल सभु इहो कई, बादशाह वज़ीर खे चयो त हाणे जेको सिपाह आहे इन सिपाह खे हुकुम ॾे त हीअ शहर जो जेको ॿाहिरियों कोर्ट आहे इन कोर्ट जे वेझो सभु गॾु अची थिए। सॼो लश्कर खे हुकुम थियो, सॼो लश्कर अची शहर जे कोर्ट जे ॿाहिरां, आलमपरा जेका शहर जी उन जे ॿाहिरां सॼो हिन जो लश्कर करे थियो। जेॾीमहिल उते पहुता त हे परेशान थी विया। ॾिठुनि त कोट ते को बि सिपाही कोन्हे, को दुश्मन जो को बि सिपाही कोन्हे। को बि सिपाही कोन्हे। दर ॾिनो पियो, वॾो शाही जेको शहर जो दरवाज़ो थींदो आहे उहो दरवाज़ो ॾिनो पियो, बाक़ी कोट ते को बि सिपाही कोन्हे। बादशाह थोरो ॼण परेशान थियो,
त इन में हिननि जी कहिड़ी मुसलत आहे जो को बि सिपाही कोट ते कोन्हे को बचाव जे लाइ, हिफ़ाज़त जे लाइ, जंग जे लाइ केर बि कोन्हे को। सिपाहियुनि खे उते वेहण जो ई हुकुम ॾिनई, पर भाउ जो ॾुखु ॾाढो हुउसि, भाउ जो ॾुखु ॾाढो हुउसि। ऐं हाणे पक थियसि त मुंहिंजे भाउ खे मारण वारो इहो बुज़ुर्ग आहे, इहो शैतान जंहिंखे असां हेॾो इज़त ॾिनीसीं, सॼो कमु इन जो। 3 ॾींहं रहिया, पर 3 ॾींहं कोट ते बि हिननि खे को माण्हू नज़र न आयो। हेॾां ही शैतान पोड़ी बुज़ुर्ग जे रूप में जेॾी महिल हिन खे शरकान खे हिन जे नौकरनि खे सभिनी खे मारे ऐं वज़ीर खे माइण पई वई। वज़ीर ॾिठुसि त वरी उतां कूड़ हणी अॻिते निकिती। राति जो वॻड़ो हुयो, वज़ीर त वञी पंहिंजे कमरे में सुतो, पोइ हुन तंबूअ में सुतो। हीअ तकड़ी छो जो शहर जे ॿाहिरां ई हिननि तंबू हयां, हीअ तकड़ी वञी उते शहर जे जेका ॿाहिरीं भिती गेट हुई उते वञी पए। जेके पहरेदार हुआ उन्हनि खे पंहिंजे रूमी ॿोलीअ में चयईं, उन्हनि खे इशारो ॾिनई, हुननि हिन खे सुञातो। उन्हनि खे चयईं त हिकिड़ो रसो मथां उछलायो। उन्हनि हिन जे लाइ रसो उछलायो। हिन उहो रसो पाण सां ॿधो ऐं चयईं त हाणे मूंखे छिकियो। हुननि छिकियुसि त मथे चढ़ी आई, अंदरि कोट में वई, सिधो वई बादशाह वटि। कस्तंतीनिया जो जेको बादशाह हो, हिन जो पुटु त मरी वियो, बाक़ी कस्तंतीनिया जो जेको बादशाह हो, ज़ुल्मकान वारनि जो ईअं सम्झो नानो, अफरीदून, उन वटि वई। चयईं ॾे ख़बर तयारु का नई ख़बर। चवनि था त मुंहिंजो पुटु बि मारिजी वियो। हुन चयसि हा बराबरि तुंहिंजो पुटु मारिजी वियो आहे। चङो रोअण लॻी, दाहूं करणु लॻी, एॾो रुनी जो बादशाह उन जे दरबार वारा उहे बि सभु रोअण लॻा। बादशाह खे चयईं त बादशाह हाणे ॿुध, जेकॾहिं मुंहिंजो पुटु मारियो अथनि न, मां बि हिन महिल ताज़ो पलांदो करे शरकान खे ऐं उन जे 30 ग़ुलामनि खे ज़ब्ह करे आई आहे। असुलु हिन महिल आई आहे। हिन जो इहा ॻाल्हि कई त बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह उथियो, हिन जा हथ पकिड़े हिन जे हथ चुमे, अलाह साईं तोखे सबुरु ॾे, छो जो तुंहिंजे पंहिंजे पुट जे मौत ते अलाह साईं तोखे सबुरु ॾे। चई त मां इन में ख़ुशि न आहियां त मुंहिंजो हिकिड़ो आलीशान बादशाह, मां उन जे बदिले में हिकिड़े ख़सीस मुस्लमान मां मारियो आहे। माना उहो मुस्लमान खे का मज़हब जे हिसाब सां अहमियत न पई थिए। मां ज़रूरु अहिड़ी अञा चाल हलंदुसि, मुंहिंजी दिलि अञा न ठरी आहे जो बादशाह पाण ज़ुल्मकान, वज़ीर, हिननि जो भेणियो अमीर ऐं हिननि जा पहलवान जेके हिन रुस्तम, बहराम, 10,000 सुवार जेसि ताईं पहलवान मां हिननि जा क़तलु न कया, मुंहिंजी दिलि न ठरंदी। मुंहिंजे पुट जे खून जो बदिलो रुॻो इहो शरकान न थींदो, ईअं थी नथो सघे। मुंहिंजे पुट जो बदिलो तॾहिं पूरो थींदो जॾहिं मां इहे सभु कंदुसि। बादशाह खे चईंदुमि मां पंहिंजे पुट जो सोग कंदुसि। बादशाह चए जीअं तोखे सम्झ में अचे, असां तोखे न झलींदासीं। भले जेतिरो टाइम तुंहिंजी दिलि चए तूं भले सोग कर, बाक़ी तूं मुस्लमाननि खां परेशान न थी। भले साल वेठा हुजनि असांजे ॿाहिरां, इहे असांजे कोट खे कुझु न करे सघनि। भले वेठा हुजनि, भले वेठा हुजनि, असांखे मुस्लमाननि खे कुझु न फबंदो। वेही पाण ई तंग थी वेंदा। हिन बादशाह खे चयो मूंखे कागज़ ऐं कलम ॾियो। कागज़ कलम हिन खे मिलियो। हिन ख़तु लिखियो,
चई त हीउ ख़त मां थी लिखां मुस्लमाननि जे नाले। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त मां तव्हांजे मुल्क में अची तव्हांखे वॾो धोखो ॾिनो, तव्हां मूंखे न सुञाणे सघियो। पहिरियों त मां तव्हांजे बादशाह खे उन जे महल जे अंदरि क़तलु वञी कयो ऐं खोड़ माण्हू मारियामांसि। आख़िर में शरकान ऐं उन जे ग़ुलामनि खे बि मां ज़बे कयो। ॾुखु इहो आहे त बादशाह ऐं वज़ीर मूंखां रहिजी विया। मां उहा ई आहियां जेका तव्हां वटि बुज़ुर्ग जे वेस में आई हुअसि। तव्हां सां मां फ़रेब कया, तव्हां मूंखे न सुञाणे सघे। तव्हां सां मां हीला कया, तव्हां मूंखे न सुञाणे सघे। जेकॾहिं पंहिंजी सलामती चाहियो था त हितां हलिया वञो। बाक़ी जेकॾहिं पंहिंजी जान खां बेज़ार आहियो त भले वेठा हुजो, भले साल गुज़री वञनि, कोट जे ॿाहिरां वेठा हुजो, तव्हांजो मतिलबु पूरो न थींदो। इहो ख़तु लिखी बादशाह खे चई त 3 ॾींहं मां पंहिंजे पुट जो सोग कंदुसि। चौथे ॾींहुं हिन हिकिड़े सरदार खे घुरायो। चई त हीउ ख़तु जेको आहे इहो तीर में ॿधी मुस्लमाननि जे लश्कर ते उछलाए। मुस्लमाननि खे बि 3 ॾींहं ते गुज़री विया। चौथो ॾींहुं थियो त हिननि ॾिठो त कोट जेको आहे उन कोट वारे पासे खां हिननि ॾिठो हिकिड़ो माण्हू, उन वटि हिकिड़ो तीर हो ऐं ॾिठुनि त तीर में पनो हो, हिकिड़ो ख़त वांगुरु। सम्झी विया त माना जंग न आहे, इहो हणंदो कोन, पर माना इहो को असांखे ख़तु मोकिले थो। इंतज़ारु करणु लॻा। हुन तीर उछलायो। बादशाह हुकुम कयो, वियो माण्हू खणी आयो, सिपाही खणी आयो। बादशाह वज़ीर खे चए त इहो ख़तु पढ़। जीअं वज़ीर ख़तु पढ़ियो, बादशाह ॿुधो। बादशाह हाणे ॻाल्हि सम्झी वियो। बादशाह जे अखियुनि में पाणी अची वियो। हल, असां हिनखे न सुञाणे सघियासीं। केॾो त हिन असां सां मकर कयो, केॾो त हिन असां सां मकर कयो, असां हिनखे सुञाणे ई न सघियासीं। दुश्मन खे असां पाण सां गॾु खई घुमाईंदा पिया त। वज़ीर चयो त साईं, मां त पहिरें ॾींहं खां तव्हांखे चवां पियो, मुंहिंजी दिलि हिनखे मञे ई न पई। बादशाह चयो बसि हाणे थी वई, असांखे धोखो ॾेई वई, पर मां बि कसम खणी थो चवां त जेसि ताईं मां न हिनखे पखी वांगुरु पिंजरे में बंदि न कयो ऐं इन जे ई वारनि सां हिनखे ॿधंदुसि, कस्तंतिनिया जे दरवाज़े ते मां फांसीअ ते चाढ़ींदोमांसि, मां तेसि ताईं हितां न निकिरंदुमि। मां पंहिंजे भाउ जो हिन सां पलान कंदुमि। ईसा जे लश्कर में साईं ख़ुशियूं लॻियूं पियूं हुजनि। मुस्लमान बि हाणे बीठा हुजनि कोट जे ॿाहिरां, सिपाही को बि मथे कोन जो जंग थिए। नेठि बादशाह हुकुम कनि त अॻिते दरवाज़े ॾे वध। बादशाह पंहिंजे सिपाह खे चयो त हाणे ॻाल्हि ॿुधो, हिननि खे पंहिंजे कोट ते जी मज़बूतीअ ते नाज़ आहे। हाणे मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, जेकॾहिं तव्हां हिमत कयो ऐं हे कोट केरायो, दर खोलियो, त जेको बि तव्हां गनीमत जो माल मिलंदो न, मां न खणंदुसि, मां सॼे लश्कर में विरिहाईंदुसि। पर बादशाह जे अखियुनि में पाणी हुजे, भाउ जे ॾुख में। बादशाह खाइण पीअण ई छॾे ॾिनो। बादशाह जो मुंहं जो रंग हिलही वियो। वज़ीर बादशाह खे पासो अची ॾिनो, चई साईं तव्हां ॻणती न कयो, बसि तव्हांजे भाउ जी हयाती इहा ई, भला हिन ग़म करण मां रोअण मां फ़ाइदो त कोन पवंदो न। मुड़सी कयो, पंहिंजी दिलि खे मज़बूत कयो त भाउ जो पलांदो कयूं।
इते ई हिकिड़ो क़ासिद अची पहुतो बगदाद खां। हिन जेको ख़त मोकिलियो भेण जे, बगदाद खां अची ख़त पहुतो त बादशाह ज़ुल्मकान खे पुट ॼाओ आहे। बादशाह ज़ुल्मकान खे पुट ॼाओ आहे। हिन जी भेण नुज़रत ज़मा उनजो नालो रखियो आहे कान माकान। कान माकान हो ज़ुल्मकान, पुट जो नालो रखियो अथईंसि कान माकान। ऐं नुज़रत ज़मा उते बगदाद में आलिम बुज़ुर्ग उन्हनि सभिनी खे चयो आहे त भाउ मस्जिदुनि में जिथे किथे तव्हांजे फतह जे लाइ दुआऊं घुरनि। बगदाद जो तव्हां खुटको न कयो, हिते सभु ख़ैरियत सां आहिनि, ॾाढियूं बरसातूं पयूं आहिनि, ॾाढा फ़सुल भला थिया आहिनि। ऐं बादशाह खे ॿुधाए त बादशाह तुंहिंजो दोस्त जेको हमाम वारो आहे उहो बि ॾाढो सुकून सां वेठो अथई, ॾाढा हुनखे नौकर चाकर ग़ुलाम ॾिना अथऊं, पर तुंहिंजी माना उहो पुछा कंदो आहे, तुंहिंजी हालत जी हुनखे अञा ख़बर न पई आहे। वज़ीर खे बादशाह चए त हाणे ख़ुशीअ जी ख़बर मिली आहे, तंहिंजे करे मां चाहियां थो भाउ जो सोग ख़तमु कयां, पंहिंजे भाउ जे लाइ मां क़ुर शरीफ़ जो ख़त्मो करायां ऐं ख़ैरात कई। साईं थी वई। हे शहर जे कोट जो मुहासिरो कयूं वेठा, हे कोट जो मुहासिरो कयूं वेठा, हो निकिरनि कोन पिया। ऐं एॾो त को हुननि अंदरि मटीरियल रखियो खाइण पीअण जो सामान जो माना हुननि खे कंहिं शइ जी खोट थिए ई न पई। 4 साल मुस्लमाननि जे लश्कर खे गुज़री आहे, 4 साल न हो निकिरनि जो जंग थिए, न हिननि खां कोट किरे। वॾो अरसो थी वियो, हिते हिननि खे पंहिंजो हर कंहिंखे पंहिंजो वतन बि यादि अचणु लॻो। सिपाही बि ॼण हाणे तंग थी पियो। 4 साल वॾो अरसो आहे, भला जंग थिए पोइ खटणु हाराइणु कमु आहे, उहा बि नथी थिए। सॼो ॾींहुं रुॻो पिया था निहारियूं, राति जो पिया था निहारियूं, केरु निकिरे कोन थो। ज़ुल्मकान सिपाहियुनि जो रंग ॾिसी ऐं पंहिंजा जेके पहलवान हुअसि बहराम रुस्तम उन्हनि खे घुराई। उन्हनि खे चई त असांखे 4 साल थिया आहिनि जो हिते वेठा आहियूं, पर असांखे पंहिंजो जंहिं मतिलब लाइ वेठा आहियूं उहो मतिलबु हासिलु न थियो आहे। पर ईअं सम्झो त हाणे ॼण हर को बेज़ार पियो थो थिए। असां त आया हुआसीं बादशाह जो पलांदो करणु, पर उहो पलांद पंहिंजी जाइ ते पंहिंजो भाउ बि विञाए वेठासीं। अॻ में हो हिकिड़ो ॾुखु, हाणे थिया 2 ॾुख। ऐं इन जो सॼो सबबु आहे इहा पोड़ी। उन ई बादशाह खे वञी मारियो। बादशाह जी घरवारी सफ़िया जेका ही ज़ुल्मकान वारनि जी माउ, उनखे बि पाण सां गॾु वठी वई। इन ते बि हुननि निभागीअ बसि न कयो, पर असांखे फ़रेब ॾेई मुंहिंजे भाउ खे बि ज़बह कई। सो मां बि उन जे करे कसम खाधो त मां पंहिंजे भाउ जो पीउ जो पलांद वठण खां सवाइ न मोटंदुसि। हाणे हेतिरो टाइम थियो आहे, इंतज़ारु कयो अथऊं, थिए त कुझु बि कोन थो, सिपाह बि तंग थी पियो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त छा कयो? पंहिंजे अमीरनि खे चई, हाणे तव्हां ॿुधायो त छा कयो? सोचे मूंखे जवाबु। वज़ीर वेठो हुओ पासे में, वज़ीर बादशाह जे वेझो आयो। वज़ीर चयसि साईं मां खां जेकॾहिं ॻाल्हि पुछो न त मां सलाह इहा ॾींदोसांव त हिते वेहण मां हाणे फ़ाइदो न आहे। मुंहिंजी सलाह मञो त भलो आहे त पंहिंजे मुल्क वापसि मोटी हलो, कुझु टाइम पोइ उते रहूं, पलांद वठिणो आहे, वरी पोइ मोटी ईंदासीं, अची जंग बि कंदासीं। पर फ़िलहालु वेहण मां को फ़ाइदो कोन्हे। बादशाह खे बि हिन जी ॻाल्हि दिलि सां लॻी। बादशाह बि चयसि त तूं सही थो चईं, छो जो सभु को बेज़ार लॻो पियो आहे। हेतिरो टाइम थियो आहे, हर को पंहिंजे घर ॿार खां बि अलॻि आहे।
हर कंहिंखे पंहिंजे घर ॿार जी पंहिंजे घर घाट जी सिक लॻी पई आहे। मूंखे बि हाणे पुट ॼाओ आहे, अॻ में त कोन हुई पर पुट ॼाओ आहे, ख़बर पई आहे। मुंहिंजी भाइटी सो मुंहिंजी बि दिलि थी चए त जेकर उन्हनि खे ॾिसां, अलाए उन्हनि जो छा हाल हूंदो। बादशाह जो इहा ॻाल्हि कई त लश्कर मिलणु ख़ुशी पैदा थी वई। वज़ीर खे दुआऊं करणु लॻा त वाह जी वज़ीर, तो सलाह ॾिनी अथसि, न त हाणे बादशाह खे केरु थिए। बादशाह चयो त ऐलान कराए त 3 ॾींहंनि खां पोइ हितां कोच कंदासीं। 3 ॾींहंनि खां पोइ हितां कोच कंदासीं। हर को सफ़र जी तयारी करणु लॻो। सामान सड़ा जेके हुअनि उहे पंहिंजा क़ाबू करणु लॻा। 4थे ॾींहुं बाक़ाइदे जीअं जंग जा तबल वॼंदा आहिनि, तबल वॻा, झंडा खोलियनि, लश्कर हलियो, अॻियां बादशाह, लश्कर रवानो थियो। हलंदा 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 नेठि अची बगदाद पहुता। बगदाद वारनि जो हिननि खे ॾिठो, बगदाद में ॾाढियूं ख़ुशियूं थियूं। बगदाद जा माण्हू ॾाढा ख़ुशि थिया। हिन सां गॾु जेके बि सरदार हलिया हुआ, अमीर हलिया हुआ, हर को पंहिंजे घर वियो। बादशाह पंहिंजे महल में आयो, अची पंहिंजे पुट सां मिलियो। हाणे हिन जे पुट जी उमिरि वञी 7 साल थी। बादशाह अॼु पियो ॾिसेसि, 7 सालनि जो थियो। उनखे सुवारी ऐं तलवार हलाइणु सेखारनि पिया। बादशाह थकु लाथो, बादशाह जी हुकूमत जी कुर्सी ते वेठो, दरबार में अची वेठो। हाणे बादशाह पंहिंजो हो जेको दोस्त हुयुसि हमाम वारो, उनखे घुराए, जंहिं हिन सां भलाई कई। जॾहिं उहो आयो बादशाह जे साम्हूं, जीअं बादशाह जे साम्हूं आयो त बादशाह हिन जे अदब में उथी बीह रहियो। बादशाह हिन जे अदब में उथी बीह रहियो। हिन खे हथ खां वठी बादशाह पाण सां गॾु विहारियो। बादशाह वज़ीर सां ॻाल्हि कई त अॻ में ई ॻाल्हि कई हुई त हिन जा मूं ते ॾिस केॾा थोरा आहिनि। ईअं सम्झो जेको मां बचियो हां, जेको अॼु बादशाह थियो हां, जहिड़ो आहियां, इहो हिन माण्हूअ जे करे आहे। बादशाह जो हिन जी एतिरी इज़त पियो करे त ॿिया बि हिन जी एतिरी इज़त पिया कनि। हे यको जो हिते बादशाह हुयो जंग में, हे हिते महल में पियो रहे, न कमु न कार, खाइणु पीअणु, ईअं थुलो मतारो बि थी वियो। बाक़ाइदे पेट वधी वियुसि, कंधु थुलो वॾो कंधु थी वियुसि। सॼो ॾींहुं वेठो हूंदो महल में। वज़ीर हिनखे ॿुधायो, हमाम वारे खे पासो वठी वज़ीर अची चयसि त यादि कर त को ज़मानो हुयो त हे तुंहिंजो भाउ ऐं दोस्त हो, ऐं अॼु वरी हिकिड़ो ज़मानो आहे जो हे दुनिया जो बादशाह हो, पर तोसां ज़रूरु भलाई कंदो, छो जो तुंहिंजा हिन सां भाल थियल आहे। ऐं मां तोखे चवां थो त जे न तोखे हे चवे त मूंखां घुर, त जेको दिलि में अचई घुरिजां, छो जो हे तोखे तमामु घणो चाहे थो, तुंहिंजो तमामु घणो ख़्यालु थो रखे। हिन वीचारे चयसि त जे यार मां डिॼां थो, छो जो अॻ में त ॿी ॻाल्हि हिन महिल थियो आहे बादशाह, मां हिन खां का घुरां शइ ऐं हे मूंखे न ॾे। वज़ीर चयसि त न, ईअं थी नथो सघे, हे तुंहिंजो तमामु घणो ख़्यालु थो करे, तुंहिंजी तमामु घणी इज़त थो करे, तूं जेको हिन खां घुरंदे तोखे ॾींदे, जेको तूं घुरंदे तोखे ॾींदे। हिन चई ईअं आहे न त मां हिन खां उहा शइ घुरंदुसि जेका मुंहिंजे दिलि में, जेका मां रोज़ु ख़्वाब में ॾिसंदुसि,
जेका मां रोज़ु ख़्वाब में ॾिसंदुमि, जंहिंजे लाइ मां रोज़ु ख़ुदा खां दुआ घुरंदो आहियां त रब साईं मूंखे उहा शइ अता कर। वज़ीर चयसि बाबा तूं परेशान न थी, इत्मीनान रख, जेकॾहिं न तूं हिन जे भाउ जी जाइ ते दमश्क जो चईं त तोखे हुकुमरान करे न, तूं इहा जेकॾहिं न चवें त मूंखे दमश्क जो हुकुमरान कर त उन ते बि न कर न कंदो ऐं तोखे दमश्क जो हाकिम बणाई। हे वीचारो त बावड़जी वियो, हिन त कॾहिं अहिड़ो सोचियो ई कोन हो। ग़रीब हिकिड़ो हमाम वारो, पर इहो आहे त हिन गुरबत जे हिसाब सां जेके हुन सां नेकियूं कयूं त बादशाह वटि ॾियणु उन्हनि शयुनि जो उहो क़दुरु हुयो। हाणे वज़ीर हिन खे सम्झायो त जेको तूं हिन खां घुरंदे तोखे ॾींदो ऐं तूं घुरिजांसि ऐं तोखे मायूस न कंदो। हाणे एवज़ में छा थो घुरेसि ऐं बादशाह हुन जो अर्ज़ु अघाए थो, इहो इंशाअल्लाह सुभाणे।